वडेरन के गद कयो वडे उन्हनि खे गद करे ऐं महबूब जे बचे हज़रत इमाम जाफर वठी आया। हज़रत इमाम जाफर सादिक खे चयो साईं असां हे वडेरा वठी आया महिरबानी करे इहो सौदो कैंसिल असां गरीब ऐं यतीम महिरबानी करे जगह ॾे। हज़रत इमाम जाफर सादिक जो अबा मां तव्हांखे मोटाई हुई इन जे करे त चना वठी अचनि त जेके शायद थियनि हज़रत इमाम जाफर सादिक चयो तबा हिन जे पुटनि खां पुछो सौदो तव्हां सां आहे चुना बाक़ी कंहिंसां सौदा थिएसि असांखे अपने सां मां चवां थो त उनखे वठी अचो त सौदो कैंसिल कयो। उन चयोसीं हाणे हो त फौत थी वियो कब्र में हलियो वियो हाणे उहो कीअं मोटंदो। हाणे फरमायो उहो नथो मोटे त हाणे जॻह बि कोन मोटंदी पर जेकॾहिं तव्हांखे दिल में डाउट आहे मां अल्लाह जे नबीअ जो बचो आहियां मां तव्हांखे हे लफ़्ज़ लिखी थो ॾियां उन अब्दुल्लाह जे मज़ार ते तव्हां वञो जेको मूंसां सौदो करे वियो आहे उहो अब्दुल्लाह पंहिंजे क़ब्र में तव्हां सां गुफ़्तगू न करे त मुंहिंजो सौदो कैंसिल हथ मथे करे सुभाणे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ हथ मथे खड़ी करे जो अब तव्हां मज़ार ते वञो जेकॾहिं हिन जो अबो मज़ार मां उथी इन जो जवाब न ॾिए मां इन जो सामने इमाम जाफर सादिक तव्हांजो सौदो कैंसिल आहे। हाणे त सही आहे उन्हनि चयो साईं हाणे ईअं बि सही आहे। उन्हनि चङनि खे वठी जेॾीमहिल हज़रत इमाम जाफर जे हुकुम सां मज़ार ते जो आया उते वॾो चिठो छा पियो उन ते हज़रत इमाम जाफर सादिक जा अखर लिखियलु तबा असांखे कोई दुनियावी घर ॾिनो असां तोखे जन्नती घर वराए जो उन जो ॿियो पासो ॾिसनि उन ते लिखियलु हो त जेको इमाम जाफर सादिक सां सौदो कयो मां जॾहिं क़ब्र में पहुती उहा मुंहिंजी अमानत उते पई तव्हांखे मुबारक मूंखे जन्नती महल मिली चुको आहे। साईं तुझे अञा तकरीर हथ मथे करे सुभान अल्लाह था चओ हे मदरसो मदरसे प्लाट जमालदीन कादरी केड़ो आ जमालदीन मेरा दुनिया भी भली कब्र भी भली जेके भी इते वज़ू कंदा नफिल पढ़ंदा तहज्जुद पढ़ंदा इशराक पढ़ंदा वारीअ जा ज़र्रा भी तव्हांखे तव्हांजे बच्चन खे दुआ कनि। हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿियो बि ॿुधायां भला छो जो मदरसे जो मस्जिद जो प्लाट मिलियो आहे इन ते ॻाल्हि थो ॿुधायां ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ थो ॿुधायां ईअं हो रहा अञा वॾिया हुआ। शाहजहान मुगल बादशाह कहिड़ो शाहजहान मुगल बादशाह वॾो दाना ऐं अकुलमंद एॾो त हुनजे चेहरे में रोब हो जो चङो भलो हुनजे आॾो न ॻाल्हाए सघंदा। ऐलान कई अबा हेॾे ॻाल्हि ॿुधो हे मां मस्जिद जो प्लाट ॾिनो आहे ऐं मस्जिद बि हिते मां ठाराईंदुसि तव्हां मूं जेकॾहिं के हिकिड़ी सिर बि ॾिनी न तव्हांखे पोइ क़त्ल कंदुसि। मां वस्त जो बादशाह आहियां और इन में कोई तावन न करे तवज्जो आहे ॾाढो थकिजी पियो साईं गुलाम शाह जे दड़कन जे करे हैदराबाद को पहुतो न त शाम 5 बजे पुॼावा हथ मथे करे सुभान अल्लाह त छा तवज्जो आहे सोलंगी फ़कीर सुभान अल्लाह त चओ काथे ॻाल्हि छॾियमि रानीपुर क्रॉस करे वियो जेॾीमहिल इहो छा थो चए पोड़ो
इन ते भेणा एॾो अमल कयो अथई। ॾाढा सुभाणे अल्लाह त चओ भला पोइ हिकिड़े यादि कई त बि तव्हां तो बारो लाहे छॾियो। केॾो त हीअं सुहारी ठहेसि थी, महबूब जो ताज ठहे थो, ॼण मुफ्ती थो लॻे। सुभाणे अल्लाह अल्लाह साईं हिनखे अजर अज़ीम अता फरमाए। तवजो आहे केतिरा माण्हू वरी दाढ़ी या पटके वारे ते टोकींदा, दाढ़ी छॾी अथई, पटको छॾियो अथई। नबी साईं फरमाए त इहो जहन्नम जे तरे में इहो हूंदो टोक वारो, एड़ो लानती ॿियो थींदो ई न। मां नबी पाक खे ॾुखाए थो, रोआरे थो। अल्लाह जी इज्जत जो कसम, केतिरा ई दाढ़ी ऐं पटके ते टोकण वारा ॼण मुंहिंजे मुर्शिद जी उहा कीमिया नज़र थी बाबा साईं मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जिलानी जी, त उहे महबूब जे सुन्नतनि सां सींगारियल वेठा। मन अहया सुन्नती फ़क़द अहया, जे मुंहिंजे हिक सुन्नत खे ज़िंदा कयो, मां नबीअ खे ख़ुशि करे छॾियो। इन मूवी वारे जे शौक़ीन खे चयो वे हिते ॾेई, हा ॿुधो भले। शाहजहान मुग़ल बादशाह ऐलान कयो, अबा हेॾे ॻाल्हि ॿुधो। अल्लाह दाद ॿुधे थो, अल्लाह दाद नालो त याद अली दाद, अली दाद या अल्लाह दाद ॻाल्हि त साॻी वञी बीठी। वाह वाह, पंहिंजे ओजणनि में कीअं सवेरे आयो, गुल मचारे जलसे में वरी देर करे आई। ॾाढा सुभाणे अल्लाह त चओ, थोरो अञा वॾे आवाज़ सां हेॾे मदद हरे। उन शाहजहान मुग़ल बादशाह चयो, जे हिक सिर ॾिनी उनखे क़त्ल कंदो। तूं थोरो हेठि त थी वे यार, त हिननि जो दीदार त कयो। जेॾी महिल ऐलान कयो, हिकिड़ी शाही मस्जिद एॾी हसीन, माण्हू जो अकुल हैरान रहिजी चवे थो त मां पंहिंजे दिल सां पंहिंजे चॉइस ते अहिड़ी ठाहिया, ॿिया दुनिया जा बादशाह रेसूं करे ईअं मस्जिद ठाहिया। ॾाढा सुभाणे अल्लाह त चओ। जेॾी महिल ठाहे मुकमिल कई साईं गुल मजा चवे थो त दिल में ख़्याल थियो त इन जो इब्तिदा कराए के कामिल वलीअ खे वठी अचां।